हिकड़ा संत वृंदावन में ब्रज में कथा कंदा रोज भागवत जी जी दरबार में रामायण जी कथा थी हले न नियमित रोज। तो वो उनजी कोई विधि विधान न हुंदी आ, कोई उनमें वधिक कर्म कांड न लगंदा आहिनि, बस सहज ही कोई अचे भाव सां पढ़े। तीअं उहे संत रोज पढ़ंदा, 9 ॾींहंनि जे लाइ न, जेसिताणी हली रोज कथा कंदा। रोज उन्हनि जा जेके सेवक हुया, संगत हुई, वो रोज कथा में अची शामिल थींदा। बढ़िया 100 200 300 ॼणा रोज कथा में अची वेहनि, प्रेम सां अची कथा ॿुधनि। हिकिड़ो सेवक हुयो उन्हनि जो, संतन जो, जंहिंजो नालो हुयो रामदास। छा नालो भाई? रामदास। ये सची घटना तो ब्रज जी। उहो सेवादारी हुयो, वो भी अची कथा में वेहंदो, कीर्तन में वेहंदो, पर उनखे चैन सां वेहण न ईंदो। कई ॼणा हूंदा आहिनि न, कथा में ईंदा आहिनि, कीर्तन में ईंदा आहिनि, शामिल भी थींदा आहिनि, वेहंदा भी आहिनि, पोइ ख़बर न आहे अलाए वो ॿुधण ईंदा आहिनि ॿुधाइण ईंदा आहिनि। चओ हरे राम। तो उहो भी रोज ईंदो, वेहंदो साम्हूं पहिरीं पंक्तिअ में अची करे। संत वीचारा भाव में कथा कनि, वो विच विच में ॻाल्हाईंदो, त संतन खे परेशानी थींदी, डिस्टर्ब थींदो, विच में कंहिंसां झगड़ो भी करे वठंदो। वरी संतन खे परेशानी थींदी, हिकु ॿ बार उनखे सम्झायो, चए भाई तू कथा जे विच में न ॻाल्हाईंदो कर, तोखे ॻाल्हाइणो आहे तू ॿाहिरि वञी करे ॻाल्हाए, पर कथा कीर्तन जे विच में न ॻाल्हाए। हिकु ॿ बार उनखे सम्झायूं, भाई ठीकु आहे, जहिड़ो आहे सेवक त आहे। त वरी आख़िर ये ॻाल्हि वधंदी वई, परेशानी वधंदी वई, त संतन छा कयो, उनखे ॿाहिरों जी सेवा ॾिनी कि उथ भैया हितां उथ, हिते न वेहंदो कर, तोखे असां नई सेवा था ॾियूं। हा साईं, कहिड़ी सेवा था ॾियो? संतन प्रेम सां सम्झायो जी उनखे बुरो भी न लगे। भैया एक काम करो, आपको हम नई सेवा देते हैं, बहुत अच्छी सेवा, जाओ जाकर भंडारा बनाओ संगत के लिए, भंडारे जी सेवा में मोकिलियो। तो वो भी खुश थी हो, बढ़िया है। संतन के भी लॻो हाणे जिंद छॾिजी भैया, हाणे घटि में घटि कथा करण ॾींदो। चओ हरे राम। वरी संतन कथा शुरू कई, ॿिए ॾींहुं आयो, हाणे उनखे भंडारे जी सेवा मिली। हाणे उतां भी झगड़ा करे तो उतां जी भी आवाज संतन ते पहुंचे। उते केॾी महिल गुस्सो अचे तो बर्तन खणी ठक फिटी करे, वरी संगत के एॾे डिस्टर्ब थे, कथा में वरी परेशानी थे। हाणे संत वीचारा परेशान थिया, काॾे वञे भाई संदीप? हाँ, कोई जो सेवादारी असांजे दरबार में भी है न भाई, कंहिंजी शिकायत अचे भाई कृष्ण धाम में वो डिस्टर्ब तो करे ॿियनि सेवादारनि खे, त उन्हनि खे छा कंदासीं असां? वधि में वधि दरबार चवंदासीं, हल भैया तूं अखियुनि जे साम्हूं रहो, हिते कोई सेवा पकड़। हाणे हिते भी परेशान करे त पोइ काथे असां मथा बढंदासीं पंहिंजा? चओ हरे राम। हाँ, उतां त हेॾे घुराए वठंदासीं, हाणे हेॾां काॾे मोकिलियूं वरी पोइ? वो संत भी परेशान थिया, चई हिते भी पियो परेशान करे, होॾे मोकिलियो आहे त होॾों भी तो परेशान करे। ॾाढा सरल स्वभाव हुया संत। नाराज थी विया, चयो भैया ये समझ में नथो अचे असांखे, हिनखे मना भी था कयूं तॾहिं भी नथो समझ, आज से कथा ही नहीं करेंगे। चओ हरे राम। संतन चयो बस अब से कथा ही नहीं करेंगे, छुट्टी, जाओ भैया। संगत वीचारी उदास थी वई। संगत उदास करे, असांजो रोज जो नियम, असां कीअं कथा छॾे छॾींदासीं? रोज संतन जो दर्शन कंदासीं। हाँ, इन ई बहाने असां 4 सहेलियूं मिली वठंदासीं। हाँ, इन ई बहाने दोनों प्रसाद जो मिलंदो। हाणे सभु बंदि, त पोइ कीअं थींदो कमु? चओ हरे राम। सभु उदास थी विया, और संत भी उदास थी विया। कुछ ॾींहं गुजरिया, रामदास वॾी उमिरि जो हुयो, तबियत ख़राब थी, गुज़ारे वियो। चओ हरे राम। गुज़ारे वियो। सभु उते इकट्ठा थिया भक्त जन, संत भी विया, शोक प्रकट कयो उन्हनि भी। अंतिम संस्कार थी वियो। हिकु ॾींहुं गुजरियो, 2 ॾींहं गुजरिया। कुछ संगत मां प्रेमी जन संतन वटि आया, चई बाबा बुरो न मञिजो, पर जेको परेशान कंदो धणी उहो त हली वियो, हाणे वरी तव्हां कथा शुरू कयो, वरी कथा कीर्तन में मौज करायो। चओ हरे राम। माफ़ कजो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण भुलिजी वियुमि। और जेॾी महिल परेशान कंदो हो न संतन खे, विच में संत हुनखे डांटींदा रामदास खे, ऐं हो बि जेॾी महिल संतन खां बहस कंदो त संत चवंदासि तूं पागल आ? अरे तू माण्हू आ कि बंदर आ? हाँ, पयो तो परेशान करे, तोखे हेॾे मोकिलियोसीं तॾहिं बि तो परेशान करे, होॾे मोकिलियोसीं तॾहिं बि तो परेशान करे, जाते काथे परेशानी तो करे। तो उन्हनि जे मुख मां निकितो, तूं माण्हू आ कि बंदर आ? हाणे गुज़ारे वियो। संतन खे वरी कंहिं प्रार्थना कई, साईं कथा शुरू कयो। वरी संतन चयो ठीकु आहे, सुभाणे खां वरी कथा शुरू कंदासीं। ठीक शाम जो 6 खां 7 बजे ताणी सभई पहुचजो भाई कथा में।
बढ़िया संगत आई, संतन जे लाइ आसन लगायूं ऐं संत विराजमान थिया ऐं कथा जेॾी महिल शुरू कनि पिया त कथा में जेकी संगत वेठी सभिनीनि ॾिठो कि ओॾी महिल अलाए काथों हिकिड़ो नंढो सो बंदर अची करे कथा में वेठो। अच्छा, बंदर आयो त उन्हनि खे कोई आश्चर्य न थियो, छो जो ब्रज में त बंदर ई बंदर आहिनि, पर उन्हनि ॾिठो उहो बंदर आयो ऐं व्यासपीठ खे अची करे उन प्रणाम कयो, चओ हरे राम। कोई उथे उनखे अञा भॼाए बंदर खे ताकि निकिरे, वरी कथा शुरू थिए। संतन परियों ई इशारो कयो ऐं जोर सां माइक में उन्हनि चयो, आओ रामदास आओ बैठो, चओ हरे राम। आओ रामदास आओ बैठो, ऐं बंदर अची करे वेठो, संगत चुप। संतन खां पुछण लगा, साईं हे बंदर? चई हा हा, आश्चर्य न कयो, ए उहो ई अथव रामदास। ॾिसो कीअं वेठो आहे, मानुष जन्म में इन कथा जी कदर कई कोन्हे, हाणे बंदर आयो आहे ठही करे, हाणे त कुछ करे भी न सघंदो, कुछ परेशान न कंदो, छो जो हिनखे अफ़सोस आहे, हिनखे त पंहिंजो जन्म यादि आहे, उनजी अखियुनि में भी आंसू। चओ हरि राम। चुपचाप वेठो, संतन कथा शुरू कई। कमाल जी ॻाल्हि, रोज कथा में ईंदो, रोज बंदर रोज कथा में अचे। 365 ॾींहं रामायण जी कथा हली उते, माफ़ कजो भागवत जी कथा। चओ हरे राम। रामायण त दरबार में थी हले, भागवत जी कथा संतन पूरी 365 ॾींहं में कंप्लीट कई। चओ हरे राम। कथा जो भोग थियो, विश्राम थियो, सभिनीनि कथा प्रेम सां ॿुधी, पर सभिनीनि खां प्रेम सां उन बंदर ॿुधी रामदास ॾाढे भाव सां। त कथा विराम थींदी आहे त वरी ॿी कोई कथा शुरू थी वेंदी आहे। हिकु ॾींहुं कथा खे विराम थियो, भागवत जी कथा, ॿिए ॾींहुं वरी संगत पहुती ॿी कथा शुरू थियण जे लाइ, बंदर न आयो, रामदास न आयो। हेॾे होॾे हाणे त संगत खे बि आदत हुई भाई, चओ जय श्री कृष्ण। कीअं आदत हुई, जीअं तव्हांजे अड़ोसी पड़ोसी में कोई रोज वेहंदो हुजे, न अचे त तव्हां फोन करे पुछंदा हूंदा, अरे तूं अॾ आई छो न, हाँ तू आई न, तू नजर ना आई भाई, हाँ आप आए नहीं कथा में, चओ जय श्री कृष्ण। माण्हुनि खे आदत पयल हुई, उनजी जगह फिक्स हुई, तुंहिंजी भी फिक्स आहे न भाई, उनजी भी जगह फिक्स हुई भाई। पहिरों अची वेंदो आहे, उते कोई वेही कोन, खाली जगह नजर आई। संगत पुछो, अरे काथे आओ बांदर, काथे आहे रामदास, काथे आहे? हेॾे होॾे ॻोल्हण लॻा, अची गुरुजी खां पुछऊं, गुरुजी अॼु रामदास न आयो आहे तव्हांजी कथा ॿुधण जे लाइ। अची हा भाई ॻोल्हियो त सही काथे आहे, सभु ॻोल्हण लॻा, तेसि ताणी कथा बि संतन शुरू न कई। ॻोल्हण लॻा त मंदिर जे छत ते, आश्रम जी छत ते रामदास उहो उते गुज़ारे वियो, उनजी मृत्यु थी वई। माण्हू आया डुकंदा डुकंदा, चई बाबा हलो हलो मथे हलो। मथे विया संत, चयूं ॾिसो हे तव्हांजो हिकिड़ो प्रेमी भक्त जेको बंदर रूप में रोज अची करे कथा ॿुधंदो, अॼु उहो गुज़ारे वियो, छो जो कल्ह कथा पूरी थी। चओ हरे राम। पूरी कथा न ॿुधी आहे। संगत मां कोई चवण लॻो, साईं बाबा जी इस रामदास की मृत्यु हो गई, मृत्यु हो गई। संतन चयो नहीं नहीं, मृत्यु नहीं, इसकी मुक्ति हो गई। चओ हरे राम। मृत्यु नहीं, मुक्ति हो गई, मुक्त थियो। पूरी भागवत कथा ॿुधी वियो आहे। मानुष जन्म में इन भगवान जी कथा जी कदर कोई कोन, पर वरी भी भगवान जा लख थोड़ा आहिनि कि बंदर रूप में आयो ऐं कथा ॿुधी वियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। संतन ॾिठो कि भाई उनजो जेको शरीर आहे बंदर जो, जॾहिं मानुष जन्म में हुयो न भाई, संत ॿुधाइनि था इन्हनि जी कथा, ब्रज जा महान संत उहे चवनि था जॾहिं उहे मानुष जन्म में हुया, तॾहिं जॾहिं गुज़ारे वियो रामदास, तॾहिं संत भावुक न थिया। पर अॼु जेॾी महिल बंदर जे रूप में रामदास गुज़ारे वियो आहे, त संतनि जे अखियुनि में आंसू हुया। चओ हरे राम। अखियुनि में झरझर आंसू संतनि जे। छो जो हाणे उहे सम्झनि था भैया हे कमाई करे वियो आहे, पहिरियों त जीवन हुन व्यर्थ गवायो। चओ राम। हाणे हुनजे लाइ उहे प्रसन्न हुया, उनजी सदगति जा ही समझो आंसू हुया। श्री कृष्ण गोविंद।